नाज़रीन, कराची में सिंध सरकार तरफ़ां औरतुनि लाइ मख़सूस पिंक गुलाबी गाॾियूं मक़बूलियत जो मरकज़ बणिजी वियूं आहिनि। कराची जे फेडरल हॉल में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी अॻवान फरियाल टालपुर इफ़्तिताह कयो आहे। पिंक बस ॾिसण लाइ औरतूं बि गुलाबी कपड़ा पहिरे फेडरल हॉल पहुची वयूं। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर ख़ालिद हुसैन जलबाणी। सिंध हुकूमत तरफ़ां औरतुनि जे लाइ जेके मख़सूस बसूं आहिनि कराची जे रोडनि ते हलंदड़ आहिनि, उन में वाधारो आंदो वियो आहे। अॼु ॿिए फेज़ में जेके आहिनि बसूं आंदियूं वियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ रूटनि ते शुरू थींदियूं। असां हिन वक़्तु कराची शहर खां शहरी आहे हिकु औरत, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ये है कराची और कराची के अंदर आ गई है पिंक बस और ये ख़वातीन को मैं कहूँगी पीपल्स पार्टी का बेहतरीन इनिशिएटिव है। आई सल्यूट यू शर्जील इनाम मेमन एंड फरियाल तारपुर में उनको बहुत अप्रिशिएट करती हूँ कि उन्होंने ख़वातीन के बारे में सोचा कि ख़वातीन को जो प्रॉब्लम्स होती हैं ये पिंक बस का इक़दाम करके हमारे लिए बहुत कन्वीनियंट कर गया, यानी कि सफ़र करना बहुत आसान कर दिया। तो हमें चाहिए कि हमें ऑब्लाइज करें इस खूबसूरत इक़दाम को और इसको ना सिर्फ उन्होंने पहला कदम उठाया है, अब हमें इसको मेंटेन करना है, हमें इसको ऑब्लाइज करना है और इस सर्विस का इस्तेमाल करना है। बहुत सारे लोग अफोर्ड नहीं कर सकते कि अपनी ऑन कार हो, हम अपने ऑटो कर सकें, तो आपको पता है कितने एक्सपेंसिव है। तो ये तो एक तो एसी, ऊपर से कंफर्टेबल जोन के तमाम ख़वातीन हैं, तो मेरे ख्याल में दिस बेस्ट इक़दाम में ये कहूँगी द बेस्ट। कराची वासियुनि जे लाइ ही पिंक बस जेको आहे हिकु ख़ुशाइन आहे, उन्हनि जे लाइ तोहफ़ो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां। हू थोरा मञनि पिया पाकिस्तान पीपल्स पार्टी जा शहरी जेके आहिनि अञा चवनि था हिन सर्विस खे जेको आहे वधीक बहितर बणाए वञे। हीअ सर्विस बहितर आहे। बसियूं जेके आहिनि वाधारियूं अची वञनि, मुख़्तलिफ़ रूट आहिनि। कराची वॾो शहर आहे, बसियुनि जे जेके आहिनि इज़ाफ़ो करणु जेको आहे तमामु ज़रूरी आहे।